दोस्तों हिते मिट्टी जो तूफ़ान हली रहियो है करबला मौला में, जेको सुबुह साण जेको हली रहियो है। ही मनाज़िर ॾिसो था ऐं काफ़ी जेके शयूं आहिनि उहे दुकान आहिनि, मार्केटूं आहिनि हिते बंदि आहिनि ऐं काफ़ी फ्लाइटूं जेके आहिनि उहे बंदि कयूं वयूं आहिनि। हीअ मौला हुसैन जो जेको आहे सो परचम आहे उहो ॾिसी सघो था ऐं शहर जो ही माहौल ॾिसी सघो था। काफ़ी दुकान आहिनि जेके बंदि आहिनि ऐं हिते हिकिड़ी दीवानी क़िस्म जी औरत वेठल आहे, उनजो जेको सीन ॾेखारियां त ॾिसां जस नो 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 ऐं मिट्टी जो तूफ़ान हली रहियो आहे उहा ॾिसी सघो था। ऐं हुन औरत जेका आहे सा वीडियो ठाहिण सां इनकार कयो असांखे ऐं इंसानी नाते जे लिहाज़ खां ऐं इख़्लाक़नि असांजो बि इहो फ़र्ज़ु हो त जेको मना करे त उनजी ज़ोरी जेका आहे सा वीडियोज़ या फ़ोटोज़ जेके आहिनि उहे ग़लति अमल में शुमार थियनि था ऐं उहो ई असां पंहिंजी जेका तबियत आहे ऐं इख़्लाक़नि तौरु उहो जेको मना कयो। साम्हूं इमाम हुसैन जो रोज़ो आहे ऐं जेका मिट्टी जो तूफ़ान आहे उन लिहाज़ खां जेको आहे सो उहो हद निगाह जेका आहे सा काफ़ी घटि आहे, उन लिहाज़ खां नज़र कोन पियो अचे ऐं मुकमल तरह शहर जेको आहे सो बंदि आहे। सुबुह जो जीअं असीं नाश्ते जे लाइ उथियासीं उनखे अॻु में असांखे ख़बर पई त जेको आहे सो शहर में तूफ़ान मिट्टी जो जेको आहे सो हली रहियो आहे। उनजे करे जेके बि असांजूं मसरूफ़ियात हुयूं जिन ज़ियारतनि ते असांखे वञिणो हो, इमाम गाज़ी अब्बास जेके बाज़ू वग़ैरह कटिया विया, फरात नदी जेका हुई उनजो बि जेके ज़ियारतूं हुयूं उहे सभु जेके आहिनि आर्ज़ी तौर ते असां मुलतवी कयूं। जेके मौसम जे हवाले जे हिसाब सां तूफ़ान जेको मिट्टी जो हली रहियो हो उन हिसाब सां जेके आहिनि इहे सभु बंदि कयूं। मुंहिंजो दोस्त जेको आहे सो हमीद कपरी साहब जेको आहे सो मूंसां गॾु आहे। असीं जेको आहे सो फ्रंट जेका असांजी कैमरा बंदि आहे उनजे करे पंहिंजूं तस्वीरूं तव्हांखे ॾेखारे कोन रहिया आहियूं। जेके ऐं जेके मनाज़िर जेके आहिनि शहर जा तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हीअ ॾिसी सघो था शहर मुकमल तौर ते बंदि आहे। हीअ दुकान बंदि आहिनि, जेके ठिला वग़ैरह हिते लॻल आहिनि उहे सारा बंदि आहिनि। हाणे थोरो थोरो जेको आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको रोज़ो मुबारक आहे उहो ॾिसण में अची रहियो आहे। हद निगाह जेका आहे असांजी थोरी घणी उन्हनि खे ॾिसी सघे थी, कैमरा में अची सघे थो न बि अचनि उहे तस्वीरूं दोस्तो। ऐं अॻियां वरी जेको आहे सो तव्हांखे मार्केट जा मनाज़िर ॾेखारींदासीं। अस्सलाम वालेकुम।